चलता वहाँ जगह मोहम्मद चलता आसानी से जगह मोहम्मद वाले मोहम्मद सलावत हमारे दीगर बुलंदतर इन बाद में भी हदीस सागे बाब में मौला इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाइन था बुनियल इस्लाम अला खम्स इस्लाम जे अमली निज़ाम जो बुनियाद पंजन शयुनि ते अस्सलात नमाज व ज़कात व सौम वल हज वल विलाया पंजी विलायत अॻिते चयो वलम युनाद बिशैइन कमा नूदिय बिल विलायतिल गदीर कंहिं बि शइ जो एतिरी दावत नाहे ॾिनी वई जेतिरी विलायत यानी गदीर वारी विलायत। इन मां मालूम थियो त असां जेको तवल्ला लफ़्ज़ इस्तेमाल कयूं था विलायत इहो विलायत गदीर वारी इहा विलायत गदीर वारी विलायत है। गदीर वारी विलायत छा आहे? मन कुंतु मौला फहाज़ा अलीउन मौला मौला लफ़्ज़ ख़ुदि चुका विलायत मां मौला लफ़्ज़ ख़ुदि विलायत मां जंहिंजो मां वली आहियां उनजो अली वली आहे। इन जो मतिलबु छा थियो? मतिलबु आहे जंहिंजो मां सरपरस्त आहियां उनजो अली सरपरस्त आहे। विलायत लफ़्ज़ घणनि माननि में आहे लेकिन हिते कहिड़ी माना आहे? हिते माना इहा आहे जंहिंजो मां सरपरस्त आहियां जेके जेके सभु इंसान मुंहिंजे सरपरस्तीअ में मुंहिंजे हिकूमत में मुंहिंजे जेको आहे उहो सरदारी में ज़िंदगी गुज़ारनि था ही अली इब्न अबी तालिब उन्हनि जो सरपरस्त आहे। विलायत जो लफ़्ज़ तव्हांखे ॿी न त घटि में घटि पंहिंजे मुआशरे में ज़रूरु मिलंदो। ॿियो न त घटि में घटि तव्हां जॾहिं ॾिसंदा हूंदो निकाह जे मौक़े ते त निकाह पाइण वारो पुछंदो आहे त हिन कुंवार जो वली केरु आहे? कुंवार जो वली केरु आहे? वली माना जेको हिन जो सरपरस्त आहे जंहिं हिनखे पाली इन मक़ाम ते पहुचायो आहे। तंहिंजे करे वली माना सरपरस्त आहे। रसूल अकरम फरमाइनि था जंहिंजो मां वली मौला आहियां उनजो अली वली ऐं मौला आहे यानी छा सरपरस्त आहे। तंहिंजे करे विलायत तवल्ला यानी सरपरस्ती हाणे इहे जेका सरपरस्ती थी वई इहे टे इन जा टे मरहला थींदा। हिकिड़ो मरहलो थींदो त इन सरपरस्तीअ खे क़बूल करे यानी अक़ीदो रखे ईमान रखे। नंबर 2 इन सरपरस्ती ते अमल करे। नंबर 3 इन विलायत जो इक़रार करे। टे शयूं इज़हार खां शुरू नथी थिए ईमान खां शुरू थी थिए। रसूल अकरम जन जॾहिं फरमायो त जंहिंजो मां अमल वली आहियां उनजो अली वली आहे इन जो मतिलबु आहे पहिरियों दर्जो इहो आहे त रसूल अकरम जेको हुकुम ॾिनो आहे उन ते ईमान आणियो उन ते ईमान रखो उन ते अक़ीदो रखो यानी छा अली इब्न अबी तालिब खे पंहिंजो वली क़बूल कयो। पहिरियों मरहलो आहे अली इब्न अबी तालिब जे विलायत ते ईमान रखो अलीअ जे विलायत जो अक़ीदो रखो अलीअ जे विलायत खे अल्लाह जी विलायत सम्झी क़बूल कयो। इहो पहिरियों मरहलो आहे। नंबर 2 उन ते अमल कयो यानी छा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो हाणे अली इब्न अबी तालिब जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारियो। सरपरस्ती में ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे? सरपरस्ती में माना छा? विलायत यानी छा अली अलैहिस्सलाम जे विलायत में अचणु अहल बैत जे विलायत में अचणु रसूलुल्लाह जे विलायत में अचणु अल्लाह जे विलायत में अचणु यानी छा? रसूल अकरम जन ॾाढो भलो मिसाल ॾिनो जंहिंसां आसानीअ सां असां इन विलायत खे सम्झी सघूं था। रसूल अकरम जन पंहिंजे अहल बैत जे हवाले सां घणा भला तमसील ऐं मिसाल ॾिना। उन्हनि मां हिकिड़ो मिसाल इहो आहे मसलो अहल बैत का मसल सफ़ीनत नूह। मुंहिंजे अहल बैत जो मिसाल नूह जे किश्तीअ जो मिसाल आहे। मन रकबहा फनजा जेको हिन ॿेड़ीअ ते चढ़ियो उहो कामयाब थियो ऐं जेको पुठी ॾींदो उहो गर्क थींदो। यानी अहल बैत जे सरपरस्तीअ में अचबो ईअं आहे जीअं ॿेड़ीअ में सवार थींदो आहे।
बेड़ीअ में सवार थियण ऐं सरपरस्ती में अचण विलायत में साॻियो मिसाल आहे। हाणे तव्हां ॾिसो, इंसान दरिया जे समुंड जे किनारे ते बीठो आहे, बेड़ी बीठी आहे समुंड में, इंसान किनारे ते बीठो आहे, बेड़ी हुते, इंसान हिते। हाणे इंसान जी मर्ज़ी आहे, हले बीहे घुमे फिरे जिते वणेसि। बेड़ीअ जी मर्ज़ी आहे जिते घुमे फिरे, न हुनजो हिन सां तालुक, न हिन जो हुन सां तालुक। ॿिए लफ़्ज़नि में जेसि ताईं इंसान बेड़ीअ खां ॿाहिरि आहे तेसि ताईं आज़ादु आहे, इख़्तियार पंहिंजे वस में अथसि। घुमे फिरे वेहे ॾखण उत्तर, सुम्ही पए, तेज़ डोड़े, मर्ज़ी अथसि। लेकिन जॾहिं इंसान हिन बेड़ीअ में सवार थियो, हाणे पंहिंजा इख़्तियार ख़तमु थी वियसि। हाणे पंहिंजा सभु इख़्तियार बेड़ीअ जे हवाले करे छॾे। हाणे बेड़ी हलंदी त हिनखे मजबूरन हलणो पवंदो, बेड़ी बीहंदी त हिनखे बीहणो पवंदो। बेड़ी अगरि उतर पासे वेंदी त हीउ ॾखण पासे कोन वञी सघंदो। बेड़ी अगरि ओलह पासे वेंदी त हिनखे मजबूरन हुन सां गॾु हलणो पवंदो। बेड़ी तेज़ डोड़ंदी त हीउ बि तेज़, बेड़ी आस्ते त हीउ बि आस्ते, बेड़ी बीठी त बि बीठी। यानी छा, बेड़ीअ में सवार थियण जो मतिलबु इहो आहे त पंहिंजा अख़्तियारात बेड़ीअ जे हवाले करे छॾे। विलायत मतिलबु इहो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ जा सभई अख़्तियारात रसूल अकरम जे हवाले करणु, अली इब्न अबी तालिब जे हवाले करणु। जीअं चवंदो ईअं ज़िंदगी गुज़ारींदासीं, इन जो नालो आहे विलायत। विलायत यानी अहले बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु, रसूलुल्लाह जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु। अगरि चवंदा ही वाजिबु आहे, हाज़ुर साईं कंदासीं, हराम आहे, हाज़ुर साईं कोन कंदासीं, ही कयो हाज़ुर साईं, वेहो हाज़ुर साईं, उथो हाज़ुर साईं, हिन सां दोस्ती हाज़ुर साईं, हिन सां दुश्मनी हाज़ुर साईं, ही हलाल आहे, ही हराम आहे, ही कमाए, ही न कमाए, जीअं हुकुम कनि उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु। इहो आहे कंहिंजे विलायत में ज़िंदगी, इहो आहे कंहिंजे विलायत में ज़िंदगी गुज़ारणु। सभिनी खां पहिरियां आहे त दिलि सां क़बूल कयो। ही दिलि सां क़बूल करण जो नालो आहे ईमान। पर इहो ईमान काफ़ी न आहे जेसि ताईं इंसान उन ते अमल न करे। अमल विलायत छा आहे, यानी अमली तौर पाण ज़िंदगी रसूलुल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारे, अली इब्न अबी तालिब जे हुक्म जे मुताबिक़ गुज़ारे। इहो जेको ज़िंदगी गुज़ारे थो उन्हनि जे इताअत में, इन इताअत में ज़िंदगी गुज़ारण जो नालो विलायत। विलायत ज़बान सां कोन थींदी। विलायत शुरू किथां खां थींदी? पहिरियां दिलि सां क़बूल करे, दिलि सां मञे, दिलि सां इंसान इहो ईमान पंहिंजे दिलि में रखे, अक़ीदो पंहिंजे दिलि में रखे, क़बूल करे। क़बूल करण खां पोइ मैदान अमल में अची, मैदान अमल में अची सरपरस्ती सिर्फ़ अल्लाह रसूल ऐं अहले बैत जी क़बूल करे। अॻियों मरहलो आहे ज़बान सां इक़रार। अगरि किथे ज़रूरत पवे त ज़बान सां बि चवे त मां अहले बैत जी विलायत रखां थो। इहो ज़बान सां इक़रार लाज़िमी बि कोन्हे को। ठीकु आहे, कयो था भलो, न कयो था कोई मसलो कोन्हे। लेकिन अगरि ईमान न आहे ऐं इज़हार करे थो त मुनाफ़िक़त थी वेंदी। ईमान कोन अथसि, चए थो अहले बैत जी विलायत मां बि रखां थो, निफ़ाक़ थी वेंदो, मुनाफ़िक़त थी वेंदी हली। अगरि ईमान अथसि, अमल नथो करे, दिलि सां मञे थो पर अमल नथो करे, फासिक़ थी वेंदो हली, नाफ़रमान, नाफ़रमान फासिक़। जेकॾहिं मोमिन थियणु चाहे थो त दिलि में अक़ीदो बि रखे, उन ते अमल बि करे। कॾहिं ज़रूरत पवे त इज़हार करे, न ज़रूरत पवे त इज़हार जी ज़रूरत ई कोन्हे। हीअ आहे विलायत, हीअ आहे विलायत। तवल्ला, इन विलायत मां निकितरा। तवल्ला जो मतिलबु ई आहे त कंहिंजे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु। तवल्ला कंहिंजे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारण जो नालो। ज़बान सां कुझु चवण जी नालो न आहे। असां वटि तवल्ला छा चयो वेंदो आहे आम तौर ते, बाबा अल्लाह रसूल ऐं अहले बैत सां मुहबत रखां। मुहबत काफ़ी आहे, मुहबत काफ़ी आहे। अगरि हिन सां मुहबत काफ़ी हुजे हा त कूफे वारा सभु अहले बैत सां मुहबत रखण वारा हुया। कूफे वारनि में बुग़्ज़ रखण वारा तमामु घटि हुया।
सब जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम के खत लिखियो न या खत लिखियो न उन में चंद खां सवाइ सब मोहब्बत करण वारा हुया, लेकिन अमली तौर उन मैदान में अची इमाम हुसैन जी सरपरस्ती विलायत क़बूल करण जे लाइ तयार न हुया। तंहिंजे करे लाज़मी आहे त इंसान अमली तौर बे अहल बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारे। इन जो नालो विलायत है, इन जो नालो तवल्ला है। हाणे तबर्रा छा थियो? तबर्रा तवल्ला जी ज़िद आहे। तबर्रा तवल्ला जी ज़िद आहे, यानी उलट आहे। यानी छा? तवल्ला इहा आहे त अल्लाह रसूल ऐं अहल बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारण। तबर्रा छा आहे? अल्लाह रसूल ऐं अहल बैत इन्हनि जा जेके दुश्मन आहिनि उन्हनि जे सरपरस्तीअ मां निकिरी अचण। तबर्रा कोई ज़बानी न आहे, जीअं तवल्ला ज़बानी न आहे। बाबा घणियूं असां वटि ग़लति फ़हमियूं फैलायूं वयूं आहिनि, ऐं ग़लति फ़हमियूं हिन ई मेंबर तां फैलायूं वञनि थियूं। इन करे त घणा दफ़ा अर्ज़ करे चुका आहियां, हिकिड़ो दफ़ो वरी दोहरायां थो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। तव्हां ॾिसो त मेंबर ते अची असांजे ते वेह केर थो। पहिरियों थियो आहे त तव्हां ॾिसो त अक्सर त अहिड़ा ई आहिनि जिन खे दीनी दर्सगाह जो त मूं ॾिठो ई कोन। दीनी दर्सगाह जो मूं ॾिठो ई कोन हूंदो आहे। ऐं अगरि बाक़ी जदीद तालीम ॾिसो त वधि में वधि मैट्रिक पास हूंदो। मैट्रिक पास खे कहिड़ी ख़बर त दीन छा आहे? मैट्रिक पास खे कहिड़ी ख़बर त दुनिया छा थींदी आहे? इन जाहिल खे जॾहिं असां हिते अची वेहारींदासीं, उबतियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, जेको ईंदुसि हयूं फिरूं सम्झंदो इहो त मां सही थो ॿुधायां, हालांकि ख़बर अथसि त सही कोन थो ॿुधायां। इन करे छा थियो आहे, घणियूं शयूं असां वटि जेके आहिनि उनजी तारीफ़, उनजी वज़ाहत, उनजी तोज़ीह ग़लति कई। तवल्ला जी बि ग़लति कई वई, तबर्रा जी बि ग़लति कई वई। इन करे जेकॾहिं इहे ॿई शयूं असां चङे नमूने सां न सम्झूंसीं, फाथा पिया हूंदासीं। इन करे अॼु सिर्फ़ु इहे ॿ शयूं सम्झाइण जे लाइ हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। तवल्ला यानी छा? अल्लाह रसूल ऐं अहल बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारे। शुरू किथां खां थींदी? पहिरियों अक़ीदो रखो, ईमान रखो, वली अल्लाह ऐं अल्लाह रसूल खे बणायो ऐं उन खां पोइ इमाम खे बणायो। इहो अक़ीदो रखणु विलायत तव्हां शुरू थी थिए ऐं अमली तौर वरी इन्हनि जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारे, यानी इताअत में रहे। कॾहिं ज़रूरत पए त ज़बान सां ऐलान करे। इहो आहे तवल्ला ऐं विलायत। तबर्रा छा आहे? बिल्कुलु इन जो ज़िद, बिल्कुलु इन जो ज़िद। यानी छा? जेको अल्लाह जो दुश्मन, जेको रसूल जो दुश्मन, जेको अहल बैत जो दुश्मन, उन्हनि जे सरपरस्तीअ मां निकिरी अचणु, उन्हनि जी सरपरस्ती क़बूल न करणु। छो त सरपरस्ती रहणु तवल्ला आहे, निकिरी अचणु तबर्रा आहे। सरपरस्तीअ में वञणु तवल्ला आहे, सरपरस्तीअ मां निकिरणु तबर्रा आहे। ॿई हिक ॿिए जो ज़िद आहिनि। अल्लाह जो दुश्मन, मिसाल तौर तारीख़ ऐं क़ुरान जे लिहाज़ खां ॾिसो, निमरूद, फिरौन जी हुकूमत, जेको उनजी सरपरस्ती क़बूल करे रहे, इन जो मतिलबु आहे त अल्लाह जी सरपरस्ती छॾई निमरूद जी सरपरस्ती में आयो, अल्लाह जी विलायत छॾई निमरूद जी विलायत में आयो। फिरौन उनजे हुकूमत क़बूल कयो वेठो आहे, इन जो मतिलबु अल्लाह जी सरपरस्ती विलायत छॾी फिरौन जी विलायत में रहियो पियो। रसूल अकरम जो दुश्मन अबू जहल, अबू लहब, अबू सुफियान, उन्हनि जे सरपरस्ती हुकूमत में रहियो पियो आहे, इन जो मतिलबु आहे रसूल अकरम जी विलायत छॾी उन्हनि जी विलायत में रहियो पियो। मिसाल तौर करबला है, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े पासे, यज़ीद ॿिए पासे। यज़ीद जी हुकूमत में उनजी हुकूमत क़बूल कयो रहियो पियो आहे, इन जो मतिलबु आहे इमाम हुसैन जी हुकूमत छॾी यज़ीद जी हुकूमत में सरपरस्ती में उनजी विलायत में रहियो पियो। हाणे तवल्ला छा आहे? अल्लाह रसूल ऐं अहल बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु। ऐं तबर्रा छा आहे? जेको अल्लाह जो दुश्मन आहे, रसूल जो दुश्मन आहे,
अहले बैत जो दुश्मन आहे उन्हनि जे सरपरस्तीअ मां निकिरी अचणु तबर्रा आहे। इन तबर्रा जो लानत सां को तालुक कोन्हे, इन तबर्रा जो लानत सां को तालुक ई कोन्हे बाबा। लानत ॿी शइ आहे, इंशाअल्लाह अर्ज़ कयां थो। लानत शइ ॿी आहे, तबर्रा शइ ॿी आहे। तबर्रा में बि तवल्ला वांगुरु मरहला आहिनि। तवल्ला में मरहलो इहो त ईमान रखो, अल्लाह जी विलायत, रसूल जी विलायत, अहले बैत जी विलायत। तबर्रा में बि न अल्लाह जे दुश्मन खे वली करार ॾियो यानी हाकिम करार ॾियो, न रसूल जे दुश्मन खे वली ऐं हाकिम करार ॾियो, न अहले बैत जे दुश्मन खे वली ऐं हाकिम करार ॾियो। इहो अक़ीदे वारो। नंबर 2 अमल आहे। अमल इहो आहे त अगरि हिननि जी हुकूमत आहे त हिननि जी हुकूमत मां निकिरी अचो, इहो अमल आहे। अगरि कॾहिं ज़रूरत पवे इज़हार बि कयो, मां यज़ीद जी हुकूमत खे कोन थो मञा, इहा तबर्रा आहे। मां अबू सुफियान जे सरदारी खे कोन थो मञा, तबर्रा आहे। तवल्ला ऐं तबर्रा ॿई निज़ाम आहिनि, ॿई सिस्टम आहिनि। असां हिननि खे ज़बानी करे छॾियो, छो त असां दीन जे हर शइ खे ज़बानी करण वारा आहियूं ताकी आसान थी वञे अहिड़ी ॻाल्हि। हर बार लाहे, हर ज़िमेदारी लाहे, बसि ज़बान सां कुझु चई असां चऊं था जन्नत में हलिया वञो, ज़बान सां चई कामयाब इंसान कोन थींदो। तवल्ला बि निज़ाम आहे, तबर्रा बि निज़ाम आहे। तवल्ला इहो आहे त अल्लाह रसूल ऐं अहले बैत जे सरपरस्ती विलायत में ज़िंदगी गुज़ारियो। तबर्रा इहा आहे त अल्लाह रसूल ऐं अहले बैत जा जेके दुश्मन आहिनि उन्हनि जे सरपरस्तीअ मां निकिरी अचो, इहो आहे तबर्रा। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। पंहिंजे मौज़ूअ सां थोरो मिलायां। तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयमि त हिकिड़ी बादशाहत आहे, हिकिड़ो सरमाएदाराना निज़ाम, हिकिड़ो इस्लाम जो निज़ाम। इस्लाम जे निज़ाम में रहणु तवल्ला है, इस्लाम जे निज़ाम में रहणु तवल्ला है। बादशाहत जे निज़ाम मां निकिरी अचणु तबर्रा। बादशाहत जे निज़ाम खे छॾे ॾियणु तबर्रा आहे। अल्लाह जे निज़ाम खे क़बूल करणु तवल्ला आहे। इन करे जेकॾहिं हिन वक़्तु को अहिड़ो माण्हू आहे सरमाएदार आहे वॾो, मिसाल तौरु जागीरदार आहे वॾो आहे, साईं मां फलाणे जो माण्हू आहियां, चवंदा न फलाणे जो माण्हू आहे, जेको चवंदो फलाणे जो माण्हू आहे इहो ॿुधाए थो तवल्ला पंहिंजी, इहो पंहिंजी विलायत ॿुधाए थो। हिन जो मतिलबु आहे उहो मुंहिंजो वॾो आहे साईं, उहो मुंहिंजो सरदार आहे। जीअं चवंदो, जीअं सिंधी में चवंदा भोतार आहे, हीअ आहे हूअ, जीअं चवंदो मां उहे कंदुसि। तंहिंजे करे जिते बि कोई निज़ाम आहे, कोई सरदार आहे, कोई सरमाएदारी निज़ाम आहे, कोई हुकूमत आहे जेका बि, अगरि इहा अल्लाह रसूल ऐं अहले बैत जे दुश्मनीअ में आहे, उन्हनि जे दुश्मननि वटि आहे, त तबर्रा इहा आहे त उन सरपरस्तीअ मां, उन हुकूमत मां निकिरी अचो, इहो तबर्रा आहे। अहले बैत रसूल अल्लाह जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारण जो नालो तवल्ला। ग़लति फ़हमियूं ज़हन मां कढो। हे ख़बर न आहे असांजे मेंबर असांखे छा पियो ॿुधायो आहे नंढे लाइ खां वठी हाणे एतिरियूं भरिजी वियूं आहिनि जो अगरि केरु माण्हू सच ॿुधाए त फ़िलहाल त अजीब थो लॻे थो, इहो वरी सच किथां थियो। असां त जेका ॿुधी थकिजी पियासीं। तबर्रा माना लानत, तबर्रा माना लानत किथे चयो आहे, केरु चयो आहे? लानत अलहदा शइ आहे, तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो, लेकिन तबर्रा लानत न आहे। तबर्रा हिकिड़ो सिस्टम आहे, निज़ाम आहे। तवल्ला हिकिड़ो सिस्टम आहे, निज़ाम आहे। तवल्ला यानी अल्लाह ऐं रसूल ऐं अहले बैत जे सरपरस्तीअ में ज़िंदगी गुज़ारणु, तबर्रा यानी हिननि जे दुश्मननि जे सरपरस्तीअ मां निकिरी। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद। हाणे इहा लानत छा आहे? छो त अगरि इनखे न बयानु कयो त हीअ बि ॻाल्हि जेका उहो अधूरी रहिजी वेंदी हली। बाबा लानत असुल में जेका क़ुरान सुन्नत में आहे उहा बददुआ आहे। असां वटि हाणे छा थी वई आहे ॿुधाईंदुसि। असुल में बददुआ आहे, कंहिंजे ख़िलाफ़ दुआ करणु, पालणहार फलाणे खे पंहिंजे रहमत खां परे रखो। असां ज़बान सां चऊं फलाणे खे पंहिंजे रहमत खां परे रखो, इहो माना आहे लानत। लानत लफ़्ज़ जी माना ई आहे त ही बददुआ आहे ख़ुदा जे बारगाह में, यानी पालणहार फलाणे खे पंहिंजे रहमत खां परे रखो, हिन जो नालो लानत आहे। अगरि अल्लाह लानत करे थो कूड़नि ते, हिन जो मतिलबु अल्लाह कूड़नि खे पंहिंजे रहमत खां परे रखे थो।
इंसान तो लानत करे, मलाइक था लानत कन, इन जो मतलब अल्लाह खां दुआ था करन त फल या अल्लाह कूड़े के पंहिंजे रहमत खां परे रख। अॼु छा थी वियो आहे? अॼु इहा बददुआ बदिलजी तौहीन थी वई आहे। बददुआ बदिलजी लानत असांजे मुआशरे में तौहीन थी वई आहे। बददुआ जुदा आहे, तौहीन जुदा। मिसाल तौर ते असां कंहिंखे चवंदा आहियूं त बाबा जंहिं महिल चवंदा हुजे ई छा आहे? इहा बददुआ थोरी आहे, तौहीन आहे, तौहीन आहे। मिसाल तौर सिंधी में असां कंहिंजी तौहीन कंदा आहियूं, बुझो ॾींदा आहियूं, बुझो तौहीन आहे। इन बुझे खे उर्दू वारा चवंदा आहिनि लानत दिखाना। उर्दू वारा इन बुझे खे, उन वटि बुझे जो कोई आई कोन, हुनखे चवंदा लानत दिखाना। इन जो मतिलबु छा आहे? बुझो तौहीन आहे, लानत तौहीन थी वई आहे। असांजे मुआशरे में हिन वक़्तु लानत ॿी शइ बदिलजी वई आहे। असुल इहा ॿी शइ हुई, असुल हुई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बददुआ। हाणे असां वटि थी वई हली तौहीन। इहा शइ ज़हन में रखिजो। हाणे छा लानत कंहिंखे करे बि सघिजे थी या न? लानत करे सघिजे थी, क़ुरान मजीद में लिखी पई आहे, क़ुरान मजीद में लिखी पई आहे। मिसाल तौर हिकिड़ी जाइ ते आहे त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ पहुचाए थो, उन ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल, अल्लाह ऐं अल्लाह जे मलाइकनि ऐं इंसाननि जी लानत आहे। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ थो पहुचाए, घणनि जाइनि ते ॿियूं आहे लानत आहे, बिल्कुलु जाइज़ आहे। लेकिन अहले बैत वटि लानत जा शर्त आहिनि, लानत लाइ शर्त आहिनि। पहिरियों शर्त इहो आहे त अहिड़े माण्हूअ ते लानत कयो जेको लानत जो हक़दार आहे। हरू भरू न चए त कावड़िया हो त हिकिड़ो मलंग पियो चए या अली तुंहिंजे मुंहिंजे दुश्मन ते लानत। या अली जे दुश्मन हेठि मुंहिंजे दुश्मन ते लानत। इन जो मतिलबु आहे त असां इहे जो का न जंहिं ते लानत कई वञे, अॻ में इहो ॾिसो त क़ुरान ऐं हदीस जे नज़र में उहो लानत जो हक़दार आहे या न आहे। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जेको माण्हू लानत करे थो, पोइ लानत करण वारे ऐं जंहिं ते कई अथई उनजे विच में घुमंदी रहे थी। अगरि ही लाइक़ु न आहे जंहिं ते कई अथई त पोइ वापसि उन ते मोटी थी अचे जंहिं कई आहे। लानत जीअं सिंधी में चए लानत खे अखियूं आहिनि बाबा, हे विच में भुलिजी न वेंदी आहे। लानत खे अखियूं आहिनि। अगरि कहिड़े माण्हू करे थो कंहिं ते ऐं उहो लाइक़ु न आहे त वापसि करण वारे ते अचे थी। तंहिंजे करे लानत करणु एतिरो आसान न आहे, ख़तरनाक मसइलो आहे। ईअं न त अहिड़े ते कयो जो वापसि तव्हां ते ई वरी अचे। पहिरियों शर्त इहो आहे, पहिरियों शर्त इहो आहे। ॾिसो क़ुरान मजीद में हुन ते लानत आहे, ॾिसो अहादीस में हुन ते लानत आहे। अगरि आहे त ठीकु आहे, न त ईअं न त मौला तुंहिंजे मुंहिंजे दुश्मन ते लानत, वापसि मोटी ईंदी, वापसि मोटी ईंदी। पहिरियों शर्त। ॿियो शर्त इहो आहे त इहा लानत है, बददुआ है, इहो को नारो न आहे। लानत है, बददुआ है, नारो न आहे। जीअं मिसाल हिकिड़ो चए थो नारा हैदरी या अली, ईअं असां लानत खे नारो बणाए छॾियो आहे। लानत बेशुमार, बेशुमार लानत जो नारो आहे या बददुआ आहे कोन, या अहले बैत जे ज़िंदगी में कॾहिं थी कोन्हे। लानत नारो आहे कोन, बाबा ही बददुआ है। आइम्मा जे पूरी ज़िंदगी में, अहले बैत जे पूरी ज़िंदगी में अहिड़े नमूने सां कंहिं कई हुजे फलाणे ते लानत, बेशो जो बेशुमार, कॾहिं बि कोन्हे, किथे बि न आहे, किथे बि न आहे। तंहिंजे करे इहा लानत नारे तौर जेका असां वटि थी वई आहे हली, इहा असांजी ग़लति फहमी आहे, असांजी जहालत आहे, ख़तमु थियणु खपे, ख़तमु थियणु खपे। घणा अहिड़ा उथी खड़ा थींदा हुआसीं असां 100 सालनि खां 100 सालनि खां कंदा था, त ज़रूरत थोरी आहे 100 सालनि खां जेका थिए सही हुजे। 500 सालनि खां शयूं थींदियूं त अचनि ग़लति आहिनि, जहालत जे करे थियनि थियूं। कंहिं बि इमाम जे दौर में, बल्कि कंहिं बि नबीअ जे दौर में, हज़रत आदम खां हज़रत ख़ातम ताईं, पहिरें इमाम खां आख़िरी इमाम ताईं, को बि इहो जेको लानत खे नारे तौर ॾेखारियो त हिकिड़े चयो हुजे लानत, ॿिए चयो हुजे बेशुमार, किथे बि न आहे। लानत आहे, बददुआ आहे। दुआ ई बददुआ किथे कबी आहे?
दुआ ऐं बददुआ जो मक़ाम छा आहे? माण्हू अकेलो वेहंदो आहे ख़ुदा जी बारगाह में, पंहिंजे लाइ घुरंदो आहे या कंहिंजे ख़िलाफ़ दुआ कंदो? इहो अकेलो जेको आहे इहो आहे मक़ाम लानत जो या दुआ जो। दुआ बददुआ अकेले में आहे, ॿियनि जे साम्हूं आहे ई कोन। लानत नारो न आहे। हाणे तव्हां हिन मुंहिंजे चवण ते हरू भरू बि न लॻिजो, वञी पाण तहक़ीक़ कयो, वञी पाण जेको तव्हां मुतालो कयो ऐं पुछो, लेकिन पुछजो उन खां न जेको ख़तीब हुजे। ख़तीब उहा ई ॻाल्हि कंदव जेको चई चुको आहे। ख़तीब पंहिंजा लफ़्ज़ कॾहिं वापसि न आहे वठंदो। लानत नारो न आहे, बददुआ आहे। ऐं बददुआ उन वक़्तु कबी आहे जॾहिं माण्हू अकेलो हुजे। दुआ उन वक़्तु कबी आहे जॾहिं माण्हू अकेलो ख़ुदा सां राज़ो नियाज़ में हुजे। टी शर्त ऐं पोइ जेको हदीस पढ़ूं तव्हांजी ख़िदमत में ताकी उहा ॻाल्हि वाज़िह थिए। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। पहिरीं शर्त इहो आहे त ॾिसो त जंहिं ते लानत कयो था उहो हक़दार बि आहे या न। ॿियो इहो आहे त लानत नारो न आहे, ही बददुआ आहे। टियों इहो आहे त अहिड़े नमूने सां लानत कजे जो फसाद बर्पा न थिए। छा? फसाद बर्पा न थिए। इमाम जाफर सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम किताब जो हवालो बि ॾियां। शेख सुद्दूक असांजे इंतिहाई मोतबर तरीन मुहद्दिसन मां आहे। अॼु खां 1100 साल अॻु में कुम जे सरज़मीन ते हुयो। कुम जे सरज़मीन ते शेख मुफ़ीद जो उस्ताद ऐं साहिब कुलैनी जेको आहे उनजो शागिर्द इन दौर जो आहे, यानी नेजुल बलागा वारे ठाहिण वारे जमो कया उन खां अॻु में दौर जो। शेख मुफ़ीद उनजो उस्ताद जंहिंजो तव्हांखे ॿुधायां थो शेख सुद्दूक। शेख सुद्दूक जो शागिर्द शेख मुफ़ीद। शेख मुफ़ीद जो शागिर्द आहे सैयद रज़ी जे नेजुल बलागा जो। हाणे तव्हां ॾिसो कहिड़े दौर जो आहे कहिड़ो न। साईं जन पंहिंजे अक़ाइद जे किताब में जेको शिया एतक़ादिया जे नाले सां आहे उन में पाण जेका रिवायत नक़ल कई आहे, इमाम जाफर सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम वटि कोई माण्हू आयो ऐं चवणु लॻो साईं हिकिड़ो माण्हू मस्जिद में वेठो आहे ऐं तव्हांजो दुश्मन ते लानत पियो थो करे। मस्जिद में वेठो आहे, तव्हांजो दुश्मन ते लानत पियो थो करे। मुला फरमायो अल्लाह जी इन ते लानत हुजे, अल्लाह जी इन ते लानत हुजे। इन करे त हाणे इन असांखे ॿियनि माण्हुनि जे लानत जे ज़द ते अचे बीहारियो। यानी छा मतिलबु? वाह, हीउ जेको आहे ॿियनि खे लानत थो करे त ॿिया वरी असां ते लानत कंदा न। जेको ॻाल्हाईंदो, मिसाल तौरु हिकिड़ो ॿिए जे पीर खे थो ॻाल्हाए त ॿियो वरी हिन जे पीरनि खे ॻाल्हाईंदो न। मुला फरमाइनि था हिन जो अहिड़े नमूने सां लानत कई आहे त हाणे थींदो इहो जो जिन खे ॻाल्हाए थो उहे वरी हिन जे पीर यानी असांखे लानत कंदा। ऐं अहले बैत खे लानत जे ज़द ते अचे बीहारणु केतिरो ॾोह आहे? मुला फरमाए अल्लाह जी इन ते लानत। तंहिंजे करे जंहिं लानत मां फसाद बर्पा थिए उहा लानत करणु जाइज़ न आहे। अहिड़े नमूने सां लानत न आहे जो फसाद बर्पा थिए। नारो न आहे लानत, हक़दार समझी। हाणे रिवायत तव्हांजे ख़िदमत में कयां थो, कुर्तो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। ये हदीस जेका आहे उहो अवांजे ख़िदमत में अलामा मजलिस जे बिहार उल अनवार मां नक़ल कई वई आहे। जिल्द नंबर 27 सिफ़ो नंबर 223। इन खां अॻु में असां वटि तफ़सीर आहे जेका मनसूब आहे इमाम हसन अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं। उन तफ़सीर जो जेको आहे उन मां इहा रिवायत जेका वरिती वई आहे। काल सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम, इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम फरमाइनि था, सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। फरमाइनि था हदसनी अबी अन जद्दी अन रसूलिल्लाह। पंहिंजे आबा व अजदाद जे ज़रिए फरमाइनि था रसूल करम फरमायो काला मन ज़अफ़ा अन नुसरतना अहलल बैत, जेको असां अहले बैत जी नुसरत करण में कमज़ोर आहे, नथो करे सघे कंहिं सबब जे करे असां अहले बैत जी नुसरत मदद पोइ छा करे? पाण फरमाइनि था फलान फी खिलवतिही आदाइना, उहो अकेलाइप में असांजे दुश्मन ते लानत करे। छा करे? अकेलाइप। बाबा लानत बददुआ थींदी अकेलाइप में, थींदी अकेलाइप में। अगर साम्हूं कंदो त उहा बददुआ फसाद बर्पा कंदी। हले तव्हांजो जेको दोस्त हुजे
ऐं जेको आहे भले जेको आहे लाइक़ु हुजे बददुआ जो, लेकिन तव्हां जॾहिं बददुआ कंदा हो त हुनखे ॿुधाए कोन कंदा हो, उन साम्हूं कोन कंदा हो, इन करे झेड़ो वधंदो, फसाद बर्पा थींदो। अहिड़े नमूने सां ही बि बददुआ आहे। मोला फरमायो त रसूल करो फरमाइनि था जेको असां अहले बैत जी नुसरत करण में कंहिं नमूने सां कमज़ोर आहे त अकेलाईअ में अल्लाह जे बारगाह में लानत करे उन असांजे दुश्मन ते, यानी छा बददुआ करे। ॻाल्हि वाज़ करे छॾ पंहिंजे ज़हन में, मुतालो कयो, पाण पढ़ो। अॼुकल्ह ज़मानो जिहालत जो ज़मानो न आहे जो जेको वणे सो ख़ती पढ़ी हलियो वञे, असां रुगो आमना सदकना करे जेको आहे चुप करे पढ़ी सॼो, ॿुधी सॼो, क़बूल करे सॼो, न पुछो, एतिराज़ कयो। हिन लानत जी सकाफ़त जेतिरो असांखे नुक़सान पुॼायो आहे एतिरो कंहिं शइ जो नुक़सान न आहे पुॼायो। बाबा लानत सकाफ़त आहे ई कोन, हे त बददुआ आहे। अकेले में जंहिंजे लाइ मुनासिब समझौता कयो, लेकिन नारो ठाहे छॾणु, इहो नारो किथां आहे आख़िर? अहिड़े नमूने सां लानत सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको आहे उहो बनी उमैया जो तरीक़ो आहे जेको अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जे ख़िलाफ़ अंजाम ॾिनो वेंदो हुयो। ऐं जुमे जे नमाज़ में, ख़ुतबे में, दुआउनि में अली इब्न अबी तालिब ते लानत कई वेंदी हुई। इहो अहिड़े नमूने सां लानत बनी उमैया जी सीरत आहे, अहले बैत जी सीरत आहे। तंहिंजे करे बिल्कुलु पंहिंजो ज़हन वाज़िह कयो। बाद में कंहिंखे एतिराज़ हुजे मूं ते एतिराज़ करे सघो, सवाल पुछो, सवाल पुछी सघो था, हवालो पुछो, हवालो पुछी सघो था, जेको वणेव सो पुछो। लेकिन इहो ज़हन में रखो त हिन मिंबर ते जॾहिं असां नाअहलनि खे विहारियो त उन्हनि असां ताईं सही दीन कोन पहुचायो आहे, घणियूं ग़लति फ़हमियूं पहुचायूं आहिनि। अज़ान जो टाइम थी वियो, इतफ़ाक़ सां टाइम एतिरो थो रहे जो 2 मिंट जेके आहिनि मसाइब जा बि कोन था थियनि, इन करे जेको आहे उहो वधीक नथो अव्हांजे ख़िदमत में जेको आहे पढ़ी सघां, सवाइ हिकिड़े जुमिले मसाइब जे जेतिरो बि रहणु अचे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िरी वक़्त में हज़रत अली असगर खे खणी साम्हूं अचनि था। मौला सभिनी जे साम्हूं अली असगर खे बुलंद कयो, बुलंद करे फरमाइनि था इल्लम तरहमूनी फरहमू हाज़ा तिफ़्ल, तव्हांखे अगरि मूं ते रहम नथो अचे, अगरि तव्हां एतिरा सख़्त दिलि थी विया हो, संग दिलि थी विया हो जो तव्हांखे अगरि मूं ते रहम नथो अचे, हर को पीउ हूंदो, हर कंहिंजो औलाद हूंदो, फरहमू हाज़ा तिफ़्ल, घटि में घटि हिन ॿार ते ई रहम कयो, हिनखे 2 ढुक पाणीअ जा ॾियो। लेकिन तव्हांखे मालूम आहे मौला जे हिन मुतालबे जे जवाब में तीर आयो, तीर जो फर डिघो हुयो, हज़रत अली असगर जो गलो नंढो हुयो, ऐं रावीअ जॾहिं ॾिठो त जुमला चया फ़ज़ुबिहा अली फ़ी हुज्र अबी, अली असगर पंहिंजे बाबा जे झोलीअ में ज़बह थी वियो, पंहिंजे बाबा जे झोलीअ में ज़बह थी वियो। मौला हज़रत अली असगर जे गले जे हेठां हथ ॾिनो, खून हथ ते आयो, पाण आसमान जे तरफ़ उछलियो, ज़रे बराबर बि खून वापसि न आयो। पाण फरमाइनि था या अल्लाह पालणहार, हीअ मुसीबत मुंहिंजे मथां ॾाढी आसान आहे, इन करे त तुंहिंजे नज़रुनि जे सामने। लेकिन इहा मुसीबत मौला ते एतिरी आसान बि न हुई जॾहिं पाण हज़रत सकीना खे आख़िरी वसियत पे फरमाई ऐं फरमाए रहिया हुया, ए असांजा मञण वारो, जॾहिं बि थधो पाणी पियो त असांजे प्यास खे यादि रखिजो, जॾहिं बि कंहिं मुसाफ़िर खे ॾिसो त असांखे यादि रखिजो, जॾहिं बि कंहिं ते रोअण ते दिलि चाहे अॻ में असां ते रोइजो। ऐं आख़िरी जुमिलो इहो आहे, काश असांजा मञण वारो करबला में हुजो हा, ॾिसो हा त मां अली असगर जे लाइ 2 ढुक पाणीअ जा कीअं घुरिया हुया ऐं उन जे जवाब में तीर कीअं आयो हुयो। अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन, सयअलमुल लज़ीना ज़लमू। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद खुदावंद बेहक़ मोहम्मद व आले मोहम्मद।
असांजे हिन इबादत खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। ख़ुदावंद जेके मोमिन बीमार आहिनि शफ़ाए कामिला आहिनि, जेके बेरोज़गार आहिनि बाइज़त रोज़गार इनायत फरमा, जेके तकलीफ़ात में मुब्तला आहिनि जूं तकलीफ़ूं रफ़ फरमा। ख़ुदावंद सीरत मुहम्मद व आले मुहम्मद ते हलण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। ख़ुदावंद हिन मजलिस में जंहिं बि मोमिननि जंहिं बि तरीक़े सां कोई मदद कई आहे, ख़ुदावंद उन्हनि जे रिस्क में बरकत इनायत फरमा, उन्हनि जे मरीज़नि खे शफ़ा अता फरमा। ख़ुदावंद जेके मोमिन हिन बारगाह में तुंहिंजे बारगाह में हिते वेठा आहिनि, उन्हनि जूं कुझु दुआऊं आहिनि, कुझु तमन्नाऊं आहिनि। अगरि ख़ुदा तुंहिंजे बारगाह में उहे दुआऊं तमन्नाऊं सही आहिनि, ख़ुदावंद उन्हनि जूं दुआऊं क़बूल फरमा, उन्हनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। ख़ुदावंद असांखे इमाम ज़माना जे ज़ुहूर में जल्दी फरमा। ख़ुदावंद असांखे हुनजे लश्कर में शामिल फरमा, हुनजे लश्कर में शामिल थी जिहाद करे शहादत जे दर्जे ताईं पहुचण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। बिहक़ मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद।